वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा आताकुमुर रसूलु फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। जागो था नंगरड़ो थियो आ या बाद में थींदो? बाद में थींदो। माशाअल्लाह ॾाढो उहो मीज़बान मूंखे वणंदो आहे जेको जमायत खे पहिरीं नंगर कराईंदो आहे, छो त हर शइ जो टाइम आहे। हे नेचुरली टाइम आहे मगरब ऐं इशा जे विच ते हर माण्हूअ जे मानी खाइण जो। जेके माण्हू 11-12 बजे माण्हुनि वीचारनि खे मानी खाराईंदा आहिनि, यकीन कयो ॻाल्हि ॾुखी ॾाढी लॻंदी आहे पर वस कोन हूंदो आहे। उन्हनि खे डपु हूंदो आहे त माण्हू मानी खाई हलिया वेंदा। उन्हनि खे यकीन न हूंदो आहे इन ॻाल्हि जो त वञण वारो जेको मानी खाई वेंदो अल्लाह हुनखे अजुरु ॾींदो। थी सघे थो हुनजी का ज़रूरत हुजे, पर जेको यार जो शान ॿुधण ईंदो उहो त आधीअ ताईं बि वेठो हूंदो। उम्मीद थो रखां त इंशाअल्लाह ताला तमाम दोस्त इहा कोशिश कंदा त मानी भले प्रोग्राम खां अॻु में अल्लाह जे मखलूक खे खाराए छॾियो। अगर आसानी समझो त वधीक जीअं जंहिंखे नज़म समझ में अचे। अचो वेही कयूं गॾिजी अदा सचे सरदार जूं ॻाल्हियूं जुड़ी दुनिया यार जंहिंजे सदके उन यतीमन यार जूं ॻाल्हियूं पंहिंजे कयो नूर मां पैदा अदा पंहिंजे महबूब खे मौला
पंहिंजे कयो नूर मां पैदा पंहिंजे महबूब खे मौला हुयो अव्वल आयो आखिर उन गम खार जूं ॻाल्हियूं। लख एहसान मुझे करीम रब जा जह इंसान बनायो। अणगणिया एहसान मुझे करीम रब जा जह हेड़े दज्जाली दौर में मुस्तफ़ा जो दीवानो ऐं परवानो बनायो आ। हर जलसे में कोशिश कंदो हाँ त पंहिंजे महबूब जी का वस्फ बयान कयां। अज भी महबूब जी वस्फ बयान थो कयां त मुझो महबूब मुस्तफ़ा मुझो रब तो फरमाए वंडण ई वंडण आयो आ, वठण कोन आयो। मुझो मुस्तफ़ा छाजे लाइ आयो आ, ॻाल्हायो छाजे लाइ आयो आ, वंडण आयो आ। मौला केतिरो वंडण आयो आ, कंहिंखे कंहिंखे वंडण आयो आ। अल्लाह तो फरमाए जह जह जो मां खुदा परवरदिगार हाँ उन जो मां पंहिंजे महबूब खे रहमत जो बनाए मोकिलियो आ। रब्बुल आलमीन जो टाइटल मां रब पाण वटि रखियो आ। रहमतल लिल आलमीन जो टाइटल पंहिंजे महबूब खे अता कयो आ। अल्लाह जी ज़ात थी फरमाए मां पंहिंजे महबूब खे अणखुट खजाना अता करे छॾिया आहिनि। लेकिन ओ वठण वारो मुझो मुस्तफ़ा ॾियण लाइ तैयार आ। रुगी मुझे मुस्तफ़ा जे दरड़े ते अचो त सही। तव्हांखे ख़बर आ त हे फ़कीर इंशाअल्लाह ताला ॻाल्हियूं तक़रीबन क़ुरान करीम मां कंदो हाँ छो त कुराइड़ो कारी साहब वर स्टाफ वारो वेठो आ। साईं मुफ्ती ताजमन साहब वेठा आहिनि, उलमा हुफ़ाज़ किराम वेठा आहिनि। दिल वॾी थी वेंदी आ पर जंहिं महफ़िल में न वरी अञा सैयद हूंदो आ त अञा दिल वॾी थी वेंदी आ। इंशाअल्लाह ताला ॿ ॻाल्हियूं जेके ॿुधंदासीं दिल खे इत्मीनान ईंदो। हेड़े हाल जे अंदर जो सिंधड़ी ख़ास करे पाणीअ में ॿुॾी रही आ। यकीन कयो असां ख़ुद मुतासिरीन में शामिल आहियूं। सोचूं पिया त शायद हिन साल माण्हू वेचारा किथों महबूब जो मीलाद करे सघंदा। ज़मीन वांदी कोन हूंदी, पानी पानी हूंदा। पर जीअं ख़ैर सां रबियुल अव्वल जो महीनो शुरू थियो आ ऐं आशिकन परवानन जो प्रोग्रामन ते ज़ोर बस पो मजबूर थी दिल इन ॻाल्हि ते मजबूर थी पई त ओ चरिया फ़कीर राजपर ताहिरी तुंहिंजो अकुल हेतिरो आ। यार जो पंहिंजे यार जो ज़िमो खणी छॾियो आ त वरफ़अना लक ज़िक्रक। उन करीम रब पंहिंजे महबूब जे लाइ ठड़क लगी पई आ। अच्छा साईं थो हले साईं थोरो ठड़के घणो थो ऐं ड्रिजणो थोरो ठड़को घटि कयो। मुझा प्यारा दोस्तों याद रखो दीने मुहम्मदी जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ब चार ॻाल्हियूं ॿुधायां जेके ज़िंदगी में तब्दीली आणीनि या बस ईअं हेॾऊं होॾऊं वलरड़ा ॾेई हलियो वञा। तब्दीली अचे न। गुल होवे तो खुशबू करे न, बिना खुशबू दे गुल केहा। यार होवे तो वफा करे न, बिना वफा दे यार केहा। दीन दा जलसा होवे कल्ब दी कट न लहे फिर जलसे दा फायदा ही केहा। को मकसद तो हुजे न। मुझा दोस्तों दीने मुहम्मदी सचो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन दीने महबूब जेके अल्लाह कहजो बि मोहताज वरी चो खुदा कहजो बि मोहताज न बनायो आ। न सीरत मुस्तफ़ा के उजागरण जो खुदा कंहिंखे मोहताज बनायो आ, न सूरत मुस्तफ़ा के अल्लाह मोहताज बनायो आ। जियां रब पंहिंजे क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जो ज़िमो खयो आ इएं मुझे मुस्तफ़ा जे सूरत जो भी ज़िमो खयो आ त सीरत जो भी ज़िमो खयो। हर दौर जे अंदर उस्ताद जो नालो छा पे वाहिद बख्श उस्ताद वाहिद बख्श मक्सी सब खां पहिरीं तो उस्ताद वाहिद बख्श तोखे तुंहिंजे ख़ानदान खे अणगणियूं मुबारकूं।
जो खुदा तो खां कम वरतो आहे। अॼु इन मौज़ूअ ते ॻाल्हायां थो त मुंहिंजे महबूब जो दीन मीलाद जो करण जो मोहताज नाहे, मौलविन जे जलसन जो मोहताज नाहे, देगिन जो मोहताज नाहे, महबूबे सुभानीअ जी यारी तुझे खीर विरहाइण जी मोहताज नाहे, महबूबे सुभानीअ जी यारी तुझे यारी जूं देगियूं लाहण जी मोहताज नाहे। अल्लाह जे ज़ात अॻे ई चई छॾियो आहे त आए मुंहिंजा बाना तू मुंहिंजो थी त मां तुंहिंजो थियां। अॻे ई मुझे खुदा ऐलान करे छॾियो आहे त तू मुंहिंजो थी मां तुंहिंजो थियां। पोइ जंहिंजो रब हूंदो आहे तंहिंजो ई सभु त हूंदो आहे। मल्लहुल मौला फलहुल कुल, जंहिंजो रब तंहिंजो सभु। दुनिया जे तारीख़ ते बि अॼु नज़र डोड़ाईंदासीं। अज़ीज़ान मन मुझे सुने करीम रब हर दौर जे अंदर पंहिंजे महबूब जे दीन जी हिफ़ाज़त कीअं फरमाई आहे। बस फ़र्क़ इहो आहे मुझो अल्लाह जंहिंखे चाहींदो आहे दीन जो कमु वठंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ख़र्च सब को कंदो आहे, भत सब को कंदो आहे, देगियूं सब को लाहींदो आहे। मुंहिंजा दोस्त लाउड इकाब सब को घुराईंदो आहे, हिन खां वधीक शामियाना बि सब को हणाईंदो आहे। लेकिन जेकॾहिं चवीं त क़ुरान पढ़ा ज़रूर पढ़ा, छो त कारी साहब वेठो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ा ख़र्च उहे कंदा हल जन खे ख़र्च गिचीअ में पइजी वेंदो आहे। टके टके जो हिसाब ॾियणो पवंदो आहे, न रुगी हिसाब ॾियणो पवंदो आहे। अल्लाह जे दरबार में शर्मसार थियणो पवंदो आहे। ख़र्च त ॿियो बि कंदो आहे मगर उनखे शर्मसार थियणो न पवंदो आहे, उनखे हिसाब ॾियणो न पवंदो आहे, पर उनखे बेहिसाब वंड मिलंदो आहे, हुनखे वठणो पवंदो आहे। सुभान अल्लाह। ख़र्च सब को कंदो आहे, छो त पैसो अचण वञण वारी शइ आहे न मुंहिंजा दोस्त अज़ीज़। लेकिन अल्लाह जो क़ुरान ॿुध, छो त ॻाल्हि अल्लाह जे क़ुरान मां कंदुसि। यादि रखी छॾ जंहिंजो नालो क़ुरान आहे उहो कंहिंजो कलाम आहे। चओ रब्बे ज़ुल जलाल जो कलाम आहे, कंहिंजो कलाम आहे। अल्लाह जो कलाम कंहिंजो कलाम। चओ अल्लाह पाक आहे, चओ अल्लाह पाका। अल्लाह जो कलाम भी पाका, अल्लाह भी पाका, अल्लाह जो कलाम भी पाका। चो जह महबूब मुस्तफ़ा जे कलबे अतहर ते नाज़िल थियो आ, ओहो मुझो मुस्तफ़ा भी पाका। अल्लाह बेअबा, चो अल्लाह, चो अल्लाह बेअबा। अल्लाह जो कुरान करीम मुझा दोस्त अजीज नुक्स खां पाका, अल्लाह जी ज़ात पाका, कुरान करीम नुक्स खां पाका। यानी कुरान भी बेअबा। चो त जह महबूब ते आयो आ उहो मुझो मुस्तफ़ा भी बेअबा। अञा चवण दे दिल खोले चो जे अल्लाह जे पाकाई में शक करे त ईमान जो तसव्वुर खत्म थी वने। कुरान करीम जे मुझा दोस्त अजीज हक ऐं सच हुजण में शक करे त ईमान खत्म थी वने। पो जवाब दे कलाम अल्लाह जो आ, नालो कुरान आ, मगर किथों बुधो वयो आ। चो उनके मुझे मुस्तफ़ा जी जुबान सॼो वींदो आ। आशिकन चई छॾियो, दीवानन चई छॾियो, अल्लाह जो कलाम, अल्लाह जो कलाम हरफन में आयो त कुरान चवरायो। रब जो कुरान सूरत में आयो त महबूब मोहम्मद मेहरबान चवरायो। लफ्ज़न ते गौर कजो, अल्लाह जो कुरान हरफन में आयो त खामोश छो थी वियो? ॻाल्हि सब सुभान अल्लाह। तव्हां के दोस्तन घणी चवराए छॾी, गंज तहां जे लाइ जन्नत में वण लगी विया। हाणे भले सुभान अल्लाह न चओ या चओ तहां जो मसलो आहे, मूंखे सिर्फ़ जवाब ॾियो त ॻाल्हि उस्ताद जो महफ़िल सजायल आहे ऐं ॿुधाइण वारो भी हिकु उस्ताद आहे। मां चाहींदुसि त ॻाल्हि दिलि में वेहारींदो हलां। मां सवाल कयो
त अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात में अगर को शक करे तो उन जो ईमान कोन बचंदो। कुरान करीम में शक करे ईमान कोन बचंदो। रसूलुल्लाह जे ज़ात में शक करे चो ईमान कोन बचंदो। लफ्ज़न ते गौर कयो। अल्लाह जो कुरान करीम हरफन में आयो, उन कुरान चवरायो पर सूरत वठी आयो अम्मा आमिना जो लाल सदरायो। किया इया हकीकत मां सादड़न लफ्ज़न में चवा, सादड़न लफ्ज़न में चवा। कुरान करीम ज़मीन ते नाज़िल कॾहिं थियो चो जॾहिं 40 साल मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात मक्के जे सरज़मीन ते गुज़ारिया। 40 सालन में हुज़ूर ऐलान नबूवत कयो, कुरान नाज़िल थियण शुरू थियो। गाल के समझंदा हलजो। उलमा जो जमे गफीर मौजूद आ। कुरान करीम हुजूर जे 40 सालन खां बाद नाज़िल थियो। जवाब दियो कुरान अग में हुयो या कोन हुयो? गालायो हुयो या कोन हुयो? कुरान हुयो। बहराड़ी जो माहौल जुमलो किए समझाया, केड़न सादन लफ्ज़न में समझाया, सादड़न लफ्ज़न में समझाया, सफ़ा सादो करे। कुरान अगे ही हुयो। चो तो मुखे फ़कीर ज़मीर हुसैन चयो तो मगसी फ़कीर चवन था त हिन चरे फ़कीर के जो थोड़ो सवेल अचे त का रूह जी रिहान कयो। इन रूह जे रिहान साबित कयो त फ़कीरन जी दिल का मोहब्बत वारी आ, इश्क वारी आ, इश्क समझंदा हन। दिल चवे थी थोड़ो इश्क ॻाल्हायां। कुरान अगे ही मौजूद हुयो। कुरान करीम अगे ही मौजूद हुयो। नाज़िल ऐलान नबूवत खां बाद में थियो आ। हिकड़ो थोड़ो जे कदे मां मिसाल ॾेई वञा त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेॾी महिल बदर जी जंग लगी आ, बदर जी जंग कॾहिं लगी आ चो हुजूर मक्के मां हिजरत करे मदीने पहुता। पहिरीं इस्लाम जी जंग लगी आ। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह जे दरबार में दुआ घुरी, मौला मुंहिंजा थोड़ा थे, मौला मुंहिंजन जी भारत थे। अल्लाह फरमायो महबूब फिक्र न कर, तू हथड़ा खड़ी जवाब तोखे किए न मिलंदो, तुंहिंजा थोड़ा हन मां घणा करे थो छॾियां। बिअल्फिन मिनल मलाइकत मुर्दफीन, मुझा मुस्तफा जे तुझा 313 त परवाह नाहे, 1000 मलाइकन जो माथो मोकलिया। कुरान करीम सूरे अनफाल खोलियो। अल्लाह फरमायो महबूब 313 तुझा हन, 1000 माथो मोकलिया। छो त तुझा भले थोड़ा हुजन, मां जो तुझो हाँ। लेकिन मकसद वारी गाल करण थो चाहियां, जुमले ते गौर कजो, खास करे अहले इल्म। कुरान अगे ही मौजूद हुयो। कुरान अगे ही मौजूद हुयो। बदर जो मैदान बाद में थियो आ। इहा आयत अगे ही हुई आ, पो तैयार थी। जवाब दियो, जवाब दियो। अगे ही हुई, अगे ही हुई मना मंसूबो मुकम्मिल हुयो। हिय भी थींदो, हुजूर हिय भी कंदो, पो हिय भी थींदो। बी आयत पढ़ा, हिजरत जी रात थींदी, मुझे महबूब के पलीत तंग कंदा, मक्के जे शहर जे अंदर मुझे मुस्तफा जो घेरो कंदा। 40 पूज पूज वड्डा वड्डा पंहिंजे पाण के बहादुर समझण वारा हथियार खणी मुझे महबूब जे खटड़ीअ जे ॿाहिरों बीही रहंदा, हाई अलर्ट थी बीहंदा। अखियूं हुंदन बिस्तरे में, अखियूं हुंदन खट में। हुजूर उथे हीअं कंदासीं, हीअं कंदासीं, हीअं कंदासीं। मुंहिंजा मुस्तफ़ा रब थो चवे, आलम ख़याल में सोच, मुंहिंजा मुस्तफ़ा ए भाड़ियुनि जो टोलो बीठो आहे, अखियूं बि ॾिनियूं थमान। छो त यादि रखी छॾ, अगरि मुंहिंजो मुस्तफ़ा चवे हा मौला हिननि खे नाबीन कर, जवाब ॾे रब करे हा या न करे हा।
लेकिन मुझे करीम मुस्तफ़ा अल्लाह जे दरबार में चयो मौला मौला रहमतल लिल आलमीन बनाए मोकलियो थे दुश्मनन जेला भी बद दुआ कोन कंदुस मुझा महबूब पोहे तुंजा दुश्मन जो दोदा फाड़ियो बीठा हन तुझी दिल छा थी चवे मौला मां मुस्तफ़ा जी दिल थी चवे अखियूं भी इनन जूं हुजन दीद भी इनन जी हुजे नाबीन भी न कजान पर जेके नियत सुठी असा न आया हन मां मुस्तफ़ा चाहियां थो त मुखे न दिसन मुखे सोच जो मुखे न दिसन अखियूं भी चालीहन के असी दीद भी लगी पईया खटड़ी भी नजर अची पईया महबूब आरामी भी नजर अची रहियो आ मुस्तफ़ा तो चवे मौला बस मुखे न दिसन रब तो चवे महबूब जिस्म सा हलो इनन जे आडो इन जिस्म सा उन चालीहन जे आडो लगण तुझो कम्मा नूर हूंदे बेनूर करण तुझे रब जे ज़ात जो कम्मा तसव्वुर कयो मुंहिंजा दोस्तो घणा ॼणा हिकु बन 40 घणा ॼणा हुया अखियूं भी हुयन दीद भी हुई हुजूर हिन जिस्म सां पे आयो हुजूर हिन जिस्म सा अची रहियो आ मगर मुझे मुस्तफ़ा न चाहियो त इहे मुखे दिसन जेको मुस्तफ़ा चाहिंदो आ आए मुझे महबूब जा सच्चा बुधो मोजिज़ा मुझे महबूब जा सच्चा बुधो मोजिज़ा जिया महबूब प्यो चवे खुदा करे मुझे महबूब जा सच्चा बुधो मोजिज़ा मुझे महबूब जा सच्चा बुधो मोजिज़ा जिया महबूब प्यो चवे खुदा करे मुझे महबूब जा सच्चा बुधो मोजिज़ा मुझे मुस्तफ़ा चाहियो मौला न दिसन अल्लाह अखिन जे हूंदे उन्हनि जी नूर जी ताकत ख़त्म करे छॾी होॾां जंहिंजे लाइ मुंहिंजो मुस्तफ़ा चाहे थो मौला मूंखे ॾिसे अञा महबूब पंहिंजे बिस्तरे तां निकितो आहे अञा सुहिणे अबू बकर सिद्दीक़ वटि कोन पहुतो आहे अबू बकर अॻई मुस्तफ़ा जे आमद जी ख़ुशबू महसूस करे रहियो आहे हुजूर सॾड़ो कंदो आ अबू बकर जी चई निकिरींदो आ अबू बकर जागी पयो या रसूल अल्लाह जंहिं दिल ऐं नेणनि में रुगो महबूब ई महबूबा उन दिल ऐं नेणनि खे महबूब खां सवा ॿी काई न दीदा छो त जॾहिं महबूब जे चेहरे ते पवंदी दीदा त अबू बकर जी ईदुनि मथां हूंदी ईदा सुभान अल्लाह जेके हुजूर चाहियो उनखे घर वेठे ख़बर पई त यार अची रहियो आहे जेके हुजूर न चाहियो उन्हनि खे ख़बर कान पई हा कलाके आॾो वञी रहियो आहे अञा चवण दे क़ुरान करीम जे आयत सां त मुंहिंजे महबूब जेका वारीअ जी मुठड़ी हीअं उछलाई कंहिंखे अखियुनि में बि कान लॻी छो त अखियुनि में सूर थियनि हा महटीनि हा दुनिया जी तारीख़ लिखे हा त मिर्च विझी बि दुश्मन खे घड़ी खन जे लाइ माज़ूर कबो आहे न न मुंहिंजे मुस्तफ़ा उन्हनि जे अखियुनि में कान उछलाई आहे हबीब त रुगी हीअं कयो रब चवे मुस्तफ़ा वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा छाजे करे रब चयो छाजे करे मुझे अल्लाह चयो ओ मुझा महबूब मुस्तफ़ा या खाक जी मुठ तो छिलाई दुनिया ॾिठो त महबूब उछलाया
पर तुझो रब ऐलान थो करे त मुस्तफा ज़ाहिरी हकीकत में यारन जे यार छिलाई आ। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार या अली ये वारो कर फकीर को सुने अली उल मुर्तजा शेर खुदा करमल्लाह वजहुल करीम जे जात के बिस्तरे ते हुजूर आरामी फरमायो हुजूर खैर सा वया हलिया 40 जना बीठा हन मगर निहारीन था सुमण जो अंदाज भी ओहिया जिस्म जो अंदाज भी उहोइया खटड़िया जो अंदाज भी उहोइया चुरण जो अंदाज भी उहोइया फिरण जो अंदाज भी उहोइया चोन चवा लहमक लहमी जिस्म का जिस्मी रूह का रूही जो त मुझे महबूब मुस्तफा इन घड़ीअ जो इज़हार पंहिंजे ज़ुबान सा कयो मगर हुक्म खुदा जे ज़ात जो थियो नदउ अबना अना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम असां भी अचूं था तव्हां भी अचो असां में केर होया हिकड़ो मुहम्मद मुस्तफा होयो बियो अली उल मुर्तजा होयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अजीज़ा ने मन जन के रब गॾु करे उन्हनि खे जुदा केर कंदो भूल जी न पैजा खबरदार थी जा जन के अल्लाह गॾु करे उन्हनि खे जुदा कोई न कंदो जंहिंखे अल्लाह महबूब जे बिस्तरे ते आराम अता करे जंहिंजी हर अदा के अल्लाह महबूब जे अदा जहिड़ो बनाए उन अलीअ खे मुस्तफा खां जुदा कोई न कंदो पर जंहिं अबू बकर उमर खे मुंहिंजो महबूब मुस्तफा जे अल्लाह भाकुर में सुम्हारे उन्हनि खे भी जुदा कोई नथो करे सघे। याद रखी छरजा इते भी करे कुरान जी आयत तो पढ़ा छो त मुंहिंजा दोस्त अजीज अक्सर रब जो कुरान पढ़ंदो हां हुजूर जे सहाबा खुसूसन चइन यारन जे ला सोची समझी पो जुबान खोल जा सोची समझी पो जुबान खोल जा अल्लाह जो कुरान करीम फरमाइंदो आ मिनहा खलकनाकुम व मिनहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा। बहराड़िया जी बोलिया सादी सौलिय में तर्जुमो करे दिया रब तो फरमाए जे इंसान छाजो बणियला गला छाजो बणियला मिट्टी जो इते गालाइंदुस त रात गुजरी वेंदी मां ॾिसंदो हां जमाए त पोइ ॻाल्हाईंदो हां उन हवाले सां केर तो चवे मिट्टीअ जो बणियल है चो कुरान तो चवे इन करे मिट्टीअ जो बणियल आहे पर हकीकत छा आहे मिट्टीअ जो बणियल आहियूं या पाणीअ जो ॻाल्हाए त सही आदम ला त रब चयो त मिट्टीअ मां बणायोमांसि तुंहिंजे लाइ रब छा चयो गाला गाला छा चयो खुलिक मिम्मा इल दाफिक कुरान पढ़ंदुसि न जेको इनकार न करे सके यखरुज मिन बैनि सुल्बि वत्तराइब सिद्धो सो पाणीअ जो ज़िक्र आ सुम्मा खलक़ना नुतफत अलक़तन फखलक़ना अलक़त मुदग़तन फखलक़ना मुदग़त इज़ामन फकसौना इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु खल्क़न आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिक़ीन। सुभान अल्लाह माशाअल्लाह। रुगी तव्हां जे ला न वेठल उलमा जे ला भी ॻाल्हाइणो आहे न अज़ीज़ा ने मन
लेकिन दीन चेबो छा खेया वराहे अचा जुमले के सोढ़ो करे गाल अॻिते न निकिरी सघंदुसि न। दीन चेबो छा खेया उनखे चइबो आहे जिते अकुल हलाइण जी ज़रूरत कान हूंदी आहे, अकुल न हलाइबो आहे। जिते यार जे हुकुम ते लबैक चइबो आहे उनखे ई दीन मुहम्मदी सॾियो वेंदो आहे। जेको अकुल हलाईंदो आहे हेॾे होॾे थी वेंदो आहे। इन करे आशिकनि चयो अखरां दे विच जो बि अड़िया इश्क दी चाढ़ी मोल न चढ़िया। इन अखरन मां थोड़ो निकिरो ॻाल्हि रहिजी न वञे मुंहिंजा दोस्त अज़ीज़। मोटी उन जगह ते अचां किथे जंहिंखे मुस्तफ़ा चाहींदो आहे, जंहिंखे मुस्तफ़ा चाहींदो आहे त ही मूंखे न ॾिसे मुंहिंजो हुज़ूर जिस्म सां आॾो लंघी वेंदो आहे। अखियूं अखियुनि जहिड़ियूं हूंदियूं आहिनि मगर मुंहिंजो मुस्तफ़ा उन्हनि खे नज़र ॻाल्हायो नज़र कोन ईंदो आहे। इते ई वरी थो चवां हुज़ूर जो जिस्म रोज़े अतहर में हुजे पर जे मुंहिंजो मुस्तफ़ा चाहींदो आहे त दीवानो पंहिंजे घरनि में यार जो दीदार कंदो आहे। सुभान अल्लाह। बेशक दलील ॾेई अॻिते हलंदुसि छो त सुहिणे दिल पर दस्तगीर जो मुरीद हां, महबूबे सुबहानीअ जो ग़ुलाम हां, पीरनि जे पीर जो ग़ुलाम हां। महबूबे सुबहानीअ खे दावत मिली आहे छाजी जो मीलादे मुस्तफ़ा जी। सुभान अल्लाह।